मुहर्रम को मेहंदी तेरी याद में कासिम उठती है। हर सात मुहर्रम को मेहंदी तेरी याद में कासिम उठती है। दूल्हा दूल्हा कासिम दूल्हा, दूल्हा दूल्हा कासिम दूल्हा, होता है लबों पर हाय कासिम, हाय कासिम हाय कासिम। जी बिल्कुल, मुहर्रम हराम जो चंड नज़र ईंदी। पहली मुहर्रम हराम का हैदराबाद में वॾे पैमाने ते आज़ादारी जो सिलसिलो जारी थी वेंदो आहे, जंहिंमें हैदराबाद ऐं उनजे भरपास वारे इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि से आज़ादारी जुलूस, ताज़िया, सेजूं ऐं जेको आहे सो झूलनि जा झूला बरामद थींदा आहिनि ऐं आज़ादारी थींदी आहे। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं जेको आहे सो इमाम बारगाह गुलशाह बुखारी में, जिते आउं तव्हांखे ॿुधायां त हिकु सिलसिलो आहे जेको हज़रत कासिम अलैहिस्सलाम जिन खे पुरसो पेश करण जे लाइ मेहंदी जेका हितां बरामद कई वेंदी आहे, जंहिंमें वॾे अंग में ख़वातीन ख़ासि तौर ते औरतूं जेके आहिनि शिरकत कंदियूं, उन्हनि सां गॾु गॾु मर्दनि जो वॾो अंग जेको आहे सो ॿाहिरि मौजूदु हूंदो आहे। ऐं उन खां पोइ हीअ मेहंदी जेका आहे शहज़ादे कासिम खे भेटा पेश करण जे लाइ नुआ ख़ानी जेके आहिनि से चवंदा हितां खां जेको आहे सो निकिरंदा आहिनि ऐं पोइ वरी कदम खां मौला अली अलैहिस्सलाम ते जेको आहे सो हीअ मेहंदी जेका आहे नेहर थींदी आहे। असां सां गॾु हिते जेके तमामु वॾे अंग में मोमिनाऊं ऐं मोमिन मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, त उन्हनि खां पुछा कयूं त इहो सिलसिलो हैदराबाद में केतिरो पुराणो आहे ऐं केतिरे अरसे खां हलंदड़ आहे। मेहंदी शहज़ादा कासिम जी जेका सती मुहर्रम ते हैदराबाद में गुलशाह इमाम बारगाह में मुनक़िद कई वञे थी, ही क़दीमी सिलसिलो आहे हैदराबाद जो ऐं तमामु पुराणो सिलसिलो आहे। असांजे बुज़ुर्गनि जो शुरू थियल आहे ऐं शहज़ादे कासिम जी शहादत खे सलाम पेश करण लाइ, शहज़ादे कासिम जी शहादत खे यादि कंदे हीउ सिलसिलो सॼी राति हिते हले थो ऐं आज़ादारी थिए थी, हिते सॼी राति मातमदारी थिए थी, पुरसो ॾिनो वञे थो। इन खां अलावा मन्नतूं मुरादूं खणण जे लाइ हिते काफ़ी आज़ादार मर्द, औरत, ॿार, बुज़ुर्ग अचनि था ऐं हिते आज़ादारी सां गॾु हिते मन्नत मुरादूं बि खयूं वञनि थियूं ऐं ॾिनियूं वञनि थियूं। अॼु उन जी यादि में तव्हांखे सॼी दुनिया में शहज़ादे कासिम जी मेहंदी निकिरंदे नज़र ईंदी, जेका उन माउ खे पुरसो आहे त बीबी उन वक़्तु तुंहिंजा अरमान पूरा न थिया, पर असां तुंहिंजूं कनीज़ूं असीं सैयदा ज़हरा जूं कनीज़ूं अॼु उन रस्म खे निभाईंदियूं अचूं थियूं। अॼु बि शहज़ादे कासिम जी मेहंदी असां ज़िंदा रखी आहे। हीउ हिकिड़ो मौजज़ाती मेहंदी आहे जंहिंमें हर फ़िरके जो, हर क़ौम जी, हर तबिके जी औरत अचे थी, परेशानियुनि मां घिरियल बे औलाद अचनि थियूं, बीमार अचनि थियूं, ख़्वाहिशूं खणी अचनि थियूं, पर अलाए ॼाणे ही कहिड़ो हुसैन जो फ़र्श अज़ा आहे जिते जॾहिं मेहंदी बि निकिरे थी त औरतूं जॾहिं ख़वातीन मोमिनाऊं जॾहिं मन्नत खणनि थियूं त बेशक उन्हनि जी मन्नतूं पूरियूं थींदियूं। इन्हनि में अदादारनि जी लखनि जी तादाद में शिरकत थींदी आहे, जेके सॼे पाकिस्तान मां, सॼे सिंध मां शिरकत कंदा आहिनि। बीबी खे उनजे लाल जो पुरसो ॾींदा आहिनि ऐं जो जेको रूट आहे उहो हितां गुलशाह गाॾी खाता मां थींदी आहे, निकिरंदी आहे ऐं पंहिंजे मुक़रर रस्तनि तां थींदी, स्टेशन रोड, कोहिनूर चौक तां थींदी, कदम खां मौला अली ते वञी इख़्तिताम पज़ीर थींदी आहे। पाण ॾिसो हूंदो त असांजे DIG साहब, SSP साहब जी सख़्तु हिदायतुनि जे ऐं उनजे फुल प्रूफ जेके बि सिक्योरिटी आहे इंतज़ामात आहिनि, हर जॻह ते, रुगो हिते न पर हर जॻह ते जेको आहे फुल प्रूफ इंतज़ाम कया विया आहिनि ताकी किथे बि को बि नाख़ुशगवार वाक़ियो न अचे। अल्लाह सां ख़ैर कंदो त हर जॻह ते फुल प्रूफ सख़्तु इंतज़ामात आहिनि। गुलशाह बुखारी तां बरामद घोट इमाम कासिम जी यादि में बरामद थींदड़ हीअ मेहंदी पंहिंजे रिवायती सदियुनि खां मुक़रर रिवायती रस्तनि तां थींदी, कदम खां मौला अली अलैहिस्सलाम ते नेहर थींदी। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु जहांगीर दहड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद। हर सात मुहर्रम को मेहंदी तेरी याद में कासिम उठती है।